प्रिय जे पेरन ते हीअं वञी हथ रखजा साम्हूं वञी सजण खे साम्हूं वञी सजण खे 100 सजदा ॾिजा इएं वञी चइजा है आसी तुझे आसरे सूमर ॾींहं तूं सोहणा पढ़जा कावश यार। जावेद खबर तो ॿुध जी इन ॾींहं में छा अखबार में लिखियल हूंदो? उस्ताद इन्ही में जावे जो लाशो हूंदो हलाल वो तकरीर हूंदसि। सूमर ॾींहं तूं सोहणा पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार मुझे मौत जी प्यार मुझे मौत जी प्यारा तूं दई खबर चार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार मुझे मौत जी प्यार मुझे मौत जी प्यारा तूं दई खबर चार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार। मुंहिंजी दुखनि जी दिल पर लिखियल हूंदी कहानी मुंहिंजी दुखनि जी प्यारा लिखियल हूंदी कहानी सिफ़े पेर में दिल पर सिफ़े पेर में दिल पर हूंदी खबर चार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार मुझे मौत जी प्यार मुझे मौत जी प्यारा तूं दी खबर चार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार। इहो पोसो चींदे हुयो मुंहिंजो दुखायल इहो पोसो चींदे हुयो मुंहिंजो दुखायल मुंहिंजे लाइ तूं प्यार मुंहिंजे लाइ तूं प्यारा रोज़े ज़ारो ज़ार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार मुंहिंजे मौत जी प्यार मुझे मौत जी प्यारा हूंदसि खबर चार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार सूमर ॾींहं तूं दिल पर पढ़जा कावश यार। हुयसि नंढड़ी जवानी पर कंहिं मजबूरीअ खां